घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारो प्रेस क्लब अॻियां शाहीन यूथ काउंसिल पाकिस्तान तरफ़ां मरकज़ी चेयरमैन हनीफ मेमण जे सॾ ते कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॿिए तरफ़ शेख राजू इताद तरफ़ां घारो गोलाई ते मोहम्मद अली शेख ज़ुहैब शेख जी अॻवानी में रैली कढी वई। शाहीन यूथ घारो जे अॻवान शुएब तईम कयूम जोखियो, हनीफ मल्लाह, ज़ाहिद पलीजो, अहमद खान जोखियो, मक़सूद अमन भट्ट ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी कश्मीरियुनि जे आज़ादी लाइ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जो हिसो ऐं हिसो रहंदो। असां कश्मीरियुनि सां गॾु आहियूं। हिकु ॾींहुं कश्मीर ज़रूरु आज़ादु थींदो। हिंदुस्तान तरफ़ां कश्मीर ते ज़ुल्म जबर कयो पियो वञे। उन जो अक़वाम मुतहिदा नोटिस वठे ऐं कश्मीरियुनि खे हिंदुस्तान खां आज़ादी ॾियारी वञे। सॼे मुल्क में कश्मीरियुनि सां यकजहतीअ जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। शाहीन यूथ तरफ़ां सॼी सिंध में यकजहती तौर ते रैलियूं कढियूं पियूं वञनि ऐं कश्मीर जी आज़ादी लाइ हुननि सां गॾु आहियूं। ऐं शेख इताद जे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त इहो ॾींहुं परे नाहे कोन्हे जॾहिं इंशा अल्लाह कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर आज़ादु थींदो ऐं दुनिया जे नक्शे ते ज़ाहिरु थींदो।